सिंध हुकूमत 52,000 एकड़ ज़मीन कारपोरेट फार्मिंग लाइ ॾियण वारी तजवीज़ ते वज़ारती कमेटी जोड़े छॾी। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी सदारत हेठ सिंध काबीना जो इजलास। सूबे में सीड़पकारीअ खे हथी ॾियण लाइ सिंध बिज़नेस वन स्टॉप वन शॉप सिस्टम जी बि मंज़ूरी ॾिनी वई। स्टील मिल जे ख़ाली पियल ज़मीन ते चीन जे सहकार सां एक्सपोर्ट प्रोसेसिंग ज़ोन क़ाइमु करण जो फ़ैसिलो। कंटोनमेंट बोर्ड जे इलाइक़नि में प्रॉपर्टी टैक्स उगाड़ण जी मंज़ूरी। टैक्स गॾु करण जो अख़्तियार कंटोनमेंट बोर्ड वटि हूंदो। बोर्ड गॾु कयल टैक्सनि मां 2% काटे बाक़ी सिंध हुकूमत हवाले कंदो। कराची शहर में हब डैम मां वाधू पाणी फ़राहम करण वारी रिथा बि मंज़ूर कई वई। स्टील मिल्स खे न बंदि कंदासीं न ई खंगायो वेंदो। चीन जे सहकार सां उते स्पेशल इकोनॉमिक ज़ोन क़ाइमु कयो वेंदो। सरकारी मुलाज़िमनि लाइ बि हाउसिंग स्कीम शुरू कंदासीं। सीनियर सूबाई वज़ीर शर्जील इनाम काबीना जे इजलास बाबति ब्रीफिंग ॾींदे चयो आहे त हुकूमत होम बेस्ड वर्कर्स खे रजिस्टर करण वञी रही आहे। कचरो ऐं मलबो नालनि में उछलाइण ते कार्रवाई थींदी। सीड़पकारीअ लाइ ई विंडो ऑनलाइन कयो वेंदो। 16 खातनि खे मुकमल डिजिटलाइज़ कंदासीं। पाक फौज 9 मई सान्हे जे जवाबदारनि सहूलतकारनि ऐं रिथाबंदी कंदड़नि ख़िलाफ़ कार्रवाईअ खे अणतड़ करार ॾेई छॾियो। आर्मी चीफ जनरल आसिम मुनीर जी सदारत हेठ फॉर्मेशन कमांडर्स जो 83हों इजलास। 9 मई जे जवाबदारनि रिथाबंदी कंदड़नि ऐं सहूलतकारनि ख़िलाफ़ कार्रवाई वारे अज़म जो वर्जा फॉर्मेशन कमांडर्स चयो आहे त रियासती इदारनि ख़िलाफ़ परॾेही कुवतुनि जी मदद सां डिजिटल दहशतगर्दी जो मक़सद फ़ौज ऐं अवाम विच में इख़्तिलाफ़ पैदा करणु आहे। 9 मई जे जवाबदारनि सहूलतकारनि ऐं रिथाबंदी कंदड़नि ख़िलाफ़ शफ़ाफ़ ऐं तकड़ी अदालती कार्रवाईअ ताईं मुल्क साज़िशी अंसरनि वटि ग़ैरकमाल रहंदो। फोरम पारां हुकूमत जे वन डॉक्यूमेंट रजीम जी हिमायत कई वई। फॉर्मेशन कमांडर्स पारां पाकिस्तान ते दहशतगर्दनि हमलनि लाइ अफ़गान सरज़मीन इस्तेमाल थियण ते गणतीअ जो इज़हार। जियो स्ट्रेटेजिक हालतुनि क़ौमी सलामतीअ लाइ उभरंदड़ चैलेंजेस ऐं मुख़्तलिफ़ ख़तरनि खे मुंहुं ॾियण वारे अज़म जो वर्जाउ। ISPR चयो आहे त पाकिस्तान जा मुख़ालिफ़ सिक्योरिटी फोर्सेस ऐं मासूम शहरनि खे निशानो बणाइण लाइ अफ़गानिस्तान जी सरज़मीन इस्तेमाल करे रहिया आहिनि। फ़ौज मुल्क दुश्मननि जे हर मंसूबे खे मुकमल तौर नाकाम करण जी सलाहियत रखे थी। वज़ीर आज़म खे वञी ॿुधायो त सुप्रीम कोर्ट में के बि कारियूं रिढूं न आहिनि। जेकॾहिं कारियूं रिढूं आहिनि त उन्हनि ख़िलाफ़ रेफरेंस सुभाणियो। नेव तरमीमनि बाबति हुकूमती अपीलुनि ते ॿुधणी दौरान जस्टिस अतर मिनल्ला जा अटॉर्नी जनरल खे जुमिलो। अदालती फ़ैसिले ख़िलाफ़ हुकूमती अपीलुनि ते ॿुधणी दौरान अदालत KP जे एडवोकेट जनरल जे केस लाइव ॾेखारण वारी इस्तदा रद्द करे छॾी। PTI बानी खे बि वीडियो लिंक ज़रिए अदालत में पेश कयो वियो। चीफ जस्टिस काज़ी फ़ाइज़ ईसा रिमार्क्स ॾेई चयो त केस अवामी मफ़ादनि जो न पर टेक्निकल आहे, तंहिं करे सिधी रेत ॾेखारे नथो सघिजे। सुप्रीम कोर्ट नेब तरमीमुनि बाबति हुकूमती अपील ते ॿुधणी ईंदड़ हफ़्ते ताईं मुलतवी करे छॾी। ऐं पाकिस्तान पंहिंजो ॿियो जदीद तरीन मवासिलाती सैटेलाइट कामयाबी सां ख़ला में उमाणे छॾियो। स्पार्को जी पधिराई मूजिबि पाकिस्तान जी जदीद तरीन मवासिलाती सैटेलाइट पाकसेट MM1 खे चीन जे सहकार सां चीन जी शीचांग सैटेलाइट सेंटर तां ख़ला में मोकिलियो वियो। सैटेलाइट कामयाबी सां उमाणण ते वज़ीर आज़म जी क़ौम खे मुबारकूं।